अपडेट क्यों पे आमा कि टंडो जाम खां जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद तालपुर मुताबिक मरकजी तंजीम ताजरान टंडो जाम ऐं बिज़नेस फोरम टंडो जाम पारां कश्मीरी अवाम सां यकजहती लाइ वर्कशॉप स्टाफ खां प्रेस क्लब टंडो जाम ते रैली कढे कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार कयो वियो। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाक फौज जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान। आखिर कब तक चलेगा? मैं अक़वाम मुत्तहिदा को वो याददाश्त वापिस याद दिलाना चाह रहा हूँ इस साफी भाइयों के हज़रात से कि इनके तवज्जुह से कि बराए मेहरबानी उनके हक के लिए जो खुद इरादियत पास की गई थी आज से 72 साल पहले, उसके ऊपर मुनसिफाना इक़दाम किया जाए और इक़दाम करते हुए उनके हक के ऊपर आप आज भी अगर इलेक्शन कराओगे उस कश्मीर के अंदर तो 98% अवाम आज भी वो पाकिस्तान के साथ है और पाकिस्तान की अवाम के लिए कीना बनना चाहती है। मैं अंजुमन ताजरान मरकज़ी अंजुमन ताजरान के प्लेटफॉर्म पर से खड़े होकर आज टंडो जाम की तमाम गयूर अवाम के साथ मिलकर इस यकजहती के ऊपर एक नारा लगाना चाहता हूँ कि बराए मेहरबानी अक़वाम मुत्तहिदा और अपने सदर वज़ीर आज़म और पाक फौज आर्मी के साथ हम कश्मीर के हर मसले पर हर अव्वल दस्ते का किरदार अदा करेंगे और टंडो जाम की बाग़यूर अवाम हर कश्मीर के मसले पर पाक फौज के साथ ताना बशाना खड़ी है। पाक फौज पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। इंशाअल्लाह मुस्तक़बिल में असांजा हुकूमत के भी मुतालबो कयूं था त कश्मीर ला पंहिंजी पॉलिसी वाज़े करे ऐं पाकिस्तान जो बच्चो बच्चो पाक आर्मी सां गॾिजी पाकिस्तान आर्मी जिंदाबाद, पाकिस्तान आर्मी जिंदाबाद, पाकिस्तानी आर्मी जिंदाबाद। लिहाज़ा कश्मीरी मुसलमाननि खे असां कॾहिं बि मायूस कोन कंदासूं ऐं शाना उन्हनि सां गॾु हूंदासूं। सिर्फ़ कफ़न सां ॿधी इंशाअल्लाह कश्मीर जे मुसलमाननि सां असीं गॾु वाह रब्बिल आलमीन। मरकज़ी तंज़ीम ताजरान पाकिस्तान ऐं बिज़नेस फोरम की तरफ़ां अॼु कश्मीर यक में रैली आहे। असीं पाक फौज सां गॾु आहियूं, पाकिस्तान सां गॾु आहियूं, कश्मीर सां गॾु आहियूं। पाकिस्तान जो बच्चो बच्चो कश्मीर जे लाइ मरण लाइ तैयार आहे। असीं मोदी खे ॿुधाइण था चाहियूं कि कुत्ता तूं ज़ुल्म न कर, कश्मीरी अवाम जो ज़ुल्म न कर। असीं पाकिस्तान जो बच्चो बच्चो जेको ताजे बिरादरी हर तरीक़े सां असीं पंहिंजो कश्मीर भाइरनि सां बाक़ायदा असीं गॾु आहियूं ऐं इंडिया खे ॿुधाइण था चाहियूं कि तूं बदमाशी न कर, कुत्ता तूं सम्झी वञ, तुंहिंजो हशर उहो थींदो जेको दुनिया ॾिसंदी। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। अॼु असीं सभु ताजिर भाइर असीं पंहिंजे कश्मीर भाइरनि सां पाक फौज सां ऐं पाकिस्तान सां असीं गॾु आहियूं। जेको असां हर तरीक़े सां जेको बि असां सां पाक फौज हुकम कंदी असां पाकिस्तान सां हर ॻाल्हि में असीं गॾु आहियूं। रैली जी अॻवानी मरकज़ी तंज़ीम ताजरान टंडो जाम जे सरपरस्त आला हाफ़िज़ खोसो ऐं बिज़नेस फोरम जे अॻवाननि कई रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त कश्मीर पाकिस्तान जी दिलि आहे। पाकिस्तान जो बच्चो बच्चो मक़बूज़ा कश्मीर जी अवाम सां गॾु बीठल आहे। मोदी सरकार पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे ऐं कश्मीरी अवाम सां थींदड़ ज़ुल्म बर्बरियत फौरन बंदि करे। हिननि जो वधीक चवणो त असां अफ़वाह पाकिस्तान सां हर मोड़ ते गॾु आहियूं। असां आलमी बिरादरी खे मुतालबो कयूं था त अक़वाम मुत्तहिदा जी मंज़ूर करारदादनि जी रोशनी में कश्मीरी अवाम खे हक़ ख़ुदि इरादियत ॾिनो वञे। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।